अयाज़ लतीफ़ पलीजे खे मूं हेतिरे मां इहो हेतिरो नौजवान थींदे ॾिठो आहे ऐं मां पूरी ज़िम्मेदारी सां चवां थो त तमामु मुश्किल थींदो आहे, अक्सर मुश्किल थींदो आहे त हनीफ़ मोहम्मद जो पुटु छा नालो हुयुसि शोएब मोहम्मद, उहो हनीफ़ मोहम्मद खां सुठी बैटिंग कंदो न करे सघियो। टेस्ट खेॾियो, टेस्ट मैच ताईं वियो, 15-20 टेस्ट मैचिस खेॾी, पर शोएब मोहम्मद हनीफ़ मोहम्मद न थी सघियो। पर हिते रसूल बख्श पलीजे सां असांजी तमामु मुंहिंजी पुराणी भाउरनि वांगुरु मूंखे लॻंदो आहे भले असां 20-20 साल न मिलूं, 10-10 साल न मिलूं, पर साईं अयाज़ लतीफ़ पलीजो असांजे रसूल बख्श पलीजे खां आर्गुमेंटेशन्स में तमामु अॻिते निकिरी विया। छो अयाज़ लतीफ़ पलीजो आर्गुमेंटेशन्स में जेकी बि हुन किताब पढ़िया आहिनि, जेकी बि थियरी हुन ॿुधियूं सिटियूं अप्लाई थो करे, हिते अप्लाई थो करे इन दी गिवन सर्कमस्टांसिस। इहा वॾी क्वालिटी आहे त तव्हां जेकी कुझु पढ़ियो हुजे ऐं सिचुएशन अहिड़ी निकिरी अचे, ओचितो निकिरी अचे त तव्हां वटि हिकिड़ा इंस्टिंक्टिव क़िस्म जी का हिकिड़ी रिएक्शन करण जी का कुवत हुजे जेका अयाज़ में आहे, अयाज़ लतीफ़ पलीजे में आहे, जो उनजो जवाबु ॾेई सघे थो। हुन त पाकिस्तान जा अखर किनो नथो मां इस्तेमालु करणु चाहियां, किनो नथो करणु चाहियां, बदतमीज़ बि अखर इस्तेमालु नथो करणु चाहियां, पर एग्रेसिव चवां, एग्रेसिव था चऊं, एग्रेसिव कंपेयर्स जेके उर्दू प्रोग्रामनि जा हूंदा हुआ उनखे माठ कराए छॾी, जिते जिते उनखे घुरायूं, सभिनी जा मुंहुं भेला थी विया। अयाज़ लतीफ़ पलीजे खे घुरायो, उनखां पुछो न त इहो जेको मुला आयो आहे इम्पोर्टेड, इहो छाजे लाइ आयो आहे? हाणे 45 मिंट अलाए कीअं हवा वांगुरु उॾामी था वञनि, इहा ॻाल्हि त असांजी हद में रहिजी वई आहे। वरी इन ॻाल्हि खे यादि रखिजो, हितों ई असां हिनखे वरी खणंदासीं, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿी असां पंहिंजे हितों जी जेका सिंध गवर्नमेंट आहे, जेका साईं इहा ॻाल्हि जेका कादरी वारो जेकॾहिं कमु पहिरियों थिए हा ऐं साईं पीर पागारे जेको हिकिड़ो वॾो इज्तिमा कयो हो, जंहिंमें डेफिनेटली इन मुला जे इज्तिमा खां वधीक माण्हू हुया, त पोइ उहे चैलेंज कंदा सिंध गवर्नमेंट खे, साईं तो तव्हांजो इहो ॿिटो निज़ाम जेको आहे न उहो डिनाउंस असां ऐलान करे छॾियो आहे, इहो ख़तमु थी वियो बिल्कुलु मुला कादरी जे लहजे में। त सिंध सरकार